बे न्यूज़ में खबरन अपडेट जो सिलसिलो जारी है। खबर शामिल कयूं पिया रुकुन बुरडा खां। रुकुन बुरडा लगे गोटो फ़कीर मियल वसाण में फ़कीर ख़ालिद वसाण जी मेज़बानी हेठ जमियत उलमाए सिकंदरिया पारां सिकंदरी सुन्नी इस्लाही प्रोग्राम जी गॾिजाणी थी गुज़री। गॾिजाणीअ खे ख़ुसूसी खिताब अलामा मुफ्ती दोस्त अली सिकंदरी मुहतमम जामिया राशिदिया दरगाह शरीफ ऐं अलामा मुफ्ती अला वरायो सिकंदरी मरकज़ी नाज़िम इतलात जमियत उलमाए सिकंदरिया जिन कयो ऐं चयो त मुआशरो इस्लामी तालीमात खां परे थी जहालत जी ऊंदाहीअ तरफ़ तेज़ीअ सां धिकजी रहियो आहे। असांखे सिकंदरी सुन्नी इस्लाही तालीमात जे दायरे खे वसी करणो पवंदो। आला हज़रत पीर साईं पागारो जी ॾसियल वाट क़ुरान सुन्नत ऐं क़ादरी सिलसिले जे ज़िक्र सां गॾु जमात के दीन ऐं इस्लाम जे उसूलनि ते अमल ऐं हुज़ूर सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जी पैरवी ऐं 5 वक्त नमाज जी पाबंदी रिज़्क़े हिलाल ऐं ॿारनि खे इस्लामी तालीम ॾियारण लाइ कोशिशूं करणु घुर्जनि। जॾहिं त उन मौक़े ते फ़कीर जमील वसाण फ़कीर मोहम्मद कासिम वसाण फ़कीर हुसैन बख्श वसाण अलामा अली नवाज़ सिकंदरी मौलवी मोहम्मद रमज़ान जमाली ऐं ॿियनि शिरकत कई। आख़िर में मुल्क ऐं क़ौम जे सलामती ऐं पीर साईं पागारो जे उमर दराज़ीअ लाइ दुआ घुरी वई। रिपोर्ट करे रहिया जान मोहम्मद अबड़ो बे न्यूज़।